एक ॿी अहम ख़बर बि पाण खे ॾींदाऊं त नसीराबाद में अणॼातल माण्हुनि हथां क़तल थियल पीर संडे वारसनि धरणो हयो आहे। पीर संडे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पीर संडे क़तल में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। अपडेट कयूं पिया पाण खे नसीराबाद खां। नसीराबाद में अणॼातल माण्हुनि हथां क़तल थियल पीर संडे वारसनि धरणो हयो आहे। पीर संडे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पीर संडे क़तल में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। नसीराबाद में अणॼातल माण्हुनि हथां क़तल थियल पीर संडे वारसनि धरणो हयो आहे। पीर संडे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त पीर संडे क़तल में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेसिताईं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसिताईं असांजो एहतिजाज जारी रहंदो। अवां खे अपडेट कंदा पिया हलूं नसीराबाद मां त नसीराबाद में अणॼातल माण्हुनि हथां क़तल थियल पीर संडे वारसनि धरणो हयो आहे। पीर संडे वारसनि जो इहो चवणु आहे त जेसिताईं असां सां इंसाफ़ न थींदो तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। इंडस हाईवे ते लाश रखी हिन वक़्तु धरणो जारी आहे। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पीर संडे क़तल में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेसिताईं उन्हनि खे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसिताईं असांजो धरणो जारी रहंदो। अवां खे अपडेट कयूं पिया नसीराबाद मां। नसीराबाद में अणॼातल माण्हुनि हथां क़तल थियल पीर संडे वारसनि धरणो हयो आहे। पीर संडे वारसनि पारां लाश इंडस हाईवे ते रखी धरणो हयो वियो आहे। उन्हनि जो धरणो हिन वक़्तु बि जारी आहे। एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त पीर संडे क़तल में मुलविस माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वञे। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे नसीराबाद में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह बख्श कुरैशी सां। अल्लाह बख्श अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी जीअं कि ओढाणा बिरादरीअ जे नेकमर्द नसरुल्लाह ओढाणे जो मामूली ॻाल्हि तां क़तल थियो आहे। उन खां पोइ ओढाणा बिरादरीअ जा सभई माण्हू मंज़ूर ओढाणो महताब ओढाणो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में डिग्री कॉलेज भरिसां मुल्क जी अहम शाहरा इंडस हाईवे ते लाश रखी धरणो हणी वेही रहिया। उन्हनि जो मुतालबो हुयो त जेसिताईं कातिल गिरफ़्तार न थींदा असांजो एहतिजाज जारी रहंदो। एहतिजाज जारी हुयो त इन दौरान नसीराबाद पुलिस नसीराबाद शहर जे ॿाहिरियनि इलाइक़नि में छापा हणी मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं जवाबदार हिन पुलिस जी तहवील में आहे। जंहिंखां बाद धरणो ख़तमु कयो वियो आहे। जी ठीकु आहे अल्लाह बख्श अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अवां जी। इन ते इन वक़्त जूं ख़बरूं पूरी थियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट sin tvnews.tv ऐं ॾिसंदा रहो sin TV न्यूज़।